अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां। उम्मीद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा ऐं ख़ुशि हूंदा। दोस्तों, मुंहिंजो नालो आहे मौज़म जमाली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो MJ ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, अॼु जे हिन वीडियो में असां तव्हां दोस्तनि खे इहो ॿुधाइण वारा आहियूं त सिंधी मज़ाहिया ड्रामो 80 मत खसी कॾहिं हलायो वेंदो। हा दोस्तों, सिंधी मज़ाहिया ड्रामो 80 मत खसीअ जो तारीख़ मुक़ररु थी चुको आहे। असां तव्हांखे हिन वीडियो में उन बाबति ॿुधाइण वारा आहियूं त इहो कहिड़े ॾींहं खां हलायो वेंदो। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खां हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां असांजे वीडियो खे अञा लाइक नाहे कयो त वीडियो खे लाइक करे छॾींदा ऐं चैनल ते नवां आहियो त अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियोज़ ॾिसण लाइ असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा। दोस्तों, हलूं था पंहिंजे मेन वीडियो जी तरफ़। त सिंधी मज़ाहिया ड्रामो 80 मत खसी 23 जनवरी सूमर जे ॾींहुं शाम जो 7:05 ते KTN चैनल ते हलायो वेंदो। दोस्तों, हिन ड्रामे खे सूमर खां वठी जुमे ताईं हलायो वेंदो। काफ़ी दोस्त कमेंट में चई रहिया हुया त असांखे इहो ॿुधायो त 80 मत खसी कॾहिं हलायो वेंदो। दोस्तों, हिन जो तारीख़ मुक़ररु थी चुको आहे। असां इन जे लाइ हिकु वीडियो ठाहियो आहे त तव्हां दोस्तनि खे ॿुधाए सघूं त हीउ ड्रामो कॾहिं हलायो वेंदो। दोस्तों, अगरि तव्हांखे असांजो इहो नंढिड़ो वीडियो पसंदि आयो आहे त वीडियो खे लाइक करणु न विसारींदा ऐं अहिड़े क़िस्म जा वधीक ड्रामाज़ अपडेट ॾिसण लाइ असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा। माशाअल्लाह दोस्तों।